नाज़रीन, कोट टिजी में ॻोठ बखुल आशारी में सुमरा ऐं भट्टी बिरादरी में ज़मीन जी हलंदड़ तकरार तां तेज़ झेड़े दौरान फायरिंग में ॿिन्ही धुरनि जा 2 ॼणा मारिजी विया। लाश इस्पताल मुंतक़िल। मारिजी वियलनि में सुमरा धुर जो बशीर ऐं भट्टी बिरादरी जो एजाज़ रिंद शामिल आहिनि। सुमरा बिरादरी जो इल्ज़ाम आहे त असांजा माण्हू ज़मीन ते वेठल हुया, भट्टी धुर जे माण्हुनि हमलो कयो। पुलिस जो चवणु आहे त धुरनि में ज़मीन जी तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे। नाज़रीन, कोट टिजी में ॻोठ बखुल आशारी में सुमरा ऐं भट्टी बिरादरी में ज़मीन जी हलंदड़ तकरार तां तेज़ झेड़े दौरान फायरिंग में ॿिन्ही धुरनि जा 2 ॼणा मारिजी विया। लाश इस्पताल मुंतक़िल। मारिजी वियलनि में सुमरा धुर जो बशीर ऐं भट्टी बिरादरी जो एजाज़ रिंद शामिल आहिनि। सुमरा बिरादरी जो इल्ज़ाम आहे त असांजा माण्हू ज़मीन ते वेठल हुया, भट्टी धुर जे माण्हुनि हमलो कयो। पुलिस जो चवणु आहे त धुरनि में ज़मीन जी तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।